भगवान कृष्ण गीता में चवन था कि रहण जो निवास जेको मकान आ उन में मोह न हुजे। घर जी स्त्रीअ में, परिवार में, ॿारनि में मोह न हुजे। ध्यान ॾिजो, प्रेम न चयो आहे भगवान, प्रेम त अलॻि शइ आहे। प्रेम में मोह कोन्हे, में यादि रखिजो। मोह में प्रेम कोन्हे, बिल्कुलु सूरज ऐं अंधेरे जे समान हिसाब किताब। तो श्री कृष्ण चवन था जंहिं मकान में रहो था उन में मोह न हुजे, स्त्रीअ में मोह न हुजे, ऐं परिवार में मोह न हुजे, ॿारनि में मोह न हुजे। चओ हरे कृष्ण। यानी प्रेम त कल्याण चाहींदो आहे। जंहिंसां असांजो प्रेम हूंदो आहे त हिन जो भलो कीअं थिए, हिन जो उपकार कीअं थिए। पर जाते मोह हूंदो आहे उते असांजी आसक्ति जुड़ंदी आहे। आसक्ति यानी चिंगम वांगुरु चिपकी पवंदा आहियूं कि छॾणी न चाहींदासीं। लेकिन हर जन्म में परिवार मिलंदो ई आहे, हर जन्म में परिवार विछड़ंदो भी आहे। या भगवान जी कृपा है कि हर जन्म में पिछलो जन्म असां भुलिजी वेंदा आहियूं। पिछले जन्म जा अगर तव्हांखे परिवार वारा याद अचनि, वरी उन खां पिछले जन्म जा 2-4 जन्म याद अचनि, केतिरो निभाईंदासीं, कैसा निभाईंदासीं। चओ हरे राम। इन करे चवनि था भाई मोह न रखो। प्रेम त परमात्मा जो रूप आहे, सार्वभौम आहे, सभिनि सां प्रेम, सब जो कल्याण। ॿारनि खे वो ज्ञान जो, भक्ति जो, शिक्षा जो। घर गृहस्थ में धर्म हुजे, निभजी अचे बस। चओ हरे राम। अंतः तोह तजेंगे पामर, तू न तजह अबहीते। संत चवनि था हिक ॾींहुं त सभु त्याग कंदे ई तुंहिंजो, तूं हाणे ई मन सां सभिनि जो त्याग छो नथो करे छॾे। हरे राम। दुख काथे थींदो आहे? जाते मोह हूंदो आहे उते ई दुख थींदो आहे। गोपिन खे अगर मोह हुजे हा त हली वञनि हा, कलाक जो पंधु हुयो, लेकिन प्रेम कयो। गोपियूं वयूं कोन, छो जो प्रेम कयो न।